अॼु हिकु शइ नंढी शइ चवण जे लाइ लफ़्ज़ नंढो पर उनजो वज़न ॾाढो वधीक आहे। तकब्बुर हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंमें मुंहिंजे दीन में कई दफ़ा जंहिंजी ममानियत कई वई आहे। तकब्बुर जंहिंजे लाइ हदीस मुबारक जी रोशनी में रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं माण्हू में को राई बराबर, राई जो दाणो केॾो नंढो हूंदो आहे, जंहिं माण्हू में राई बराबर बि अगरि तकब्बुर आहे त उहो जन्नत में शामिल नथो थी सघे। अल्लाहु अकबर। वरी तकब्बुर खे जॾहिं आलिम जेके दीन आहिनि, उलमा कराम आहिनि, उन्हनि वरी तकब्बुर जे अलॻि अलॻि डायरेक्शन्स असांखे सम्झाइण जे लाइ अलॻि अलॻि डायरेक्शन्स ॾेखारियूं आहिनि। असां नॉर्मली इहो सम्झंदा आहियूं तकब्बुर सिर्फ़ु उन इंसान में आहे, शायदि जंहिं वटि पैसो आहे उहो ई तकब्बुर करे थो, पर ईअं न आहे। तकब्बुर जी पहिरीं सीढ़ी उहा आहे जेका तव्हांखे इल्मु हासिलु थिए थो। अक्सर असां इहो ॾिठो आहे, असां वटि उस्ताद आहिनि, असां वटि डिफरेंट जॻहियुनि ते असां डिफरेंट शयुनि में का शइ सिखी था वठूं, असां उहो इल्मु हासिलु कयूं था ऐं पाण खे सम्झूं था त शायदि असां वधीक बहितर आहियूं ऐं ॿियो असां खां बदतर आहे। इहा तकब्बुर जी पहिरीं निशानी। तकब्बुर जी ॿी सीढ़ी अलाह साईं रहम करे इबादत सां गॾु जोड़ी वई आहे। असां इबादत कयूं था ऐं इबादत करे पाण खे सुपीरियर सम्झी ॿियनि खे ॾिसूं था जेको इबादत नथो करे, जेको नमाज़ नथो पढ़े, जेको रोज़ा नथो रखे, ऐं असां चऊं था त कहिड़ो इंसानु आहे हे नमाज़ नथो पढ़े, रोज़ा नथो रखे। इहो बि तकब्बुर आहे। ऐं पोइ वञी टी सीढ़ी अचे थी जंहिंखे पैसे सां जोड़ियो वञे थो त उहो पैसो जेको तव्हां कमाए रहिया आहियो, जेको कुझु तव्हां वटि आहे, उहो तव्हां पंहिंजे पाण खे तव्हां सम्झो था त इहो असां कमायो आहे, असांजो आहे। पर असां उहे माण्हू बि ॾिठा आहिनि जेके रातो राति अमीरी खां ग़रीबी जी शिकिल इख़्तियार कई आहे, जिन इन ॻाल्हि खे बि तकब्बुर जो निशानो ॾियो वियो आहे। तकब्बुर जो असांखे क़ुरान पाक में बि हिकु आयत जे तर्जुमे में असांखे हिकु मिसाल सूरह फुरक़ान में, जंहिंमें फुरक़ान पंहिंजे पुट खे हिदायत करे रहियो आहे, उन में असां सभिनी जे लाइ हिदायत आहे, असां सभिनी जे लाइ उहो मिसाल ॾिनो वियो आहे त माण्हुनि सां मुंहुं टेढ़ो करे न ॻाल्हायो, तकब्बुर सां ज़मीन ते न हलो, छो त तकब्बुर ख़ुदा ताला खे, तकब्बुर करण वारो ख़ुदा ताला खे पसंदि न आहे। ऐं इन सां गॾोगॾु तेज़ आवाज़, वॾी आवाज़ सां ॻाल्हाइण वारे लाइ बि क़ुरान पाक में इशारो आहे, सूरह फुरक़ान में इशारो आहे त वॾी आवाज़ करे न ॻाल्हायो। वॾी आवाज़ त तेज़ आवाज़ त गॾह जी हूंदी आहे, बेशक त उनजी आवाज़ सभिनी खां बदतर आवाज़ आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।